ॾिसूं था त मुसलसिल सिंध में जेको कारो कानून लागू कयो आहे, हिते ग़रीब लाइ हिकिड़ो कानून आहे त अमीर लाइ ॿियो कानून आहे। तव्हां ॾिसो त नवाबशाह में वॾेरनि जे हथां 5 माण्हू क़तलु थिया, जिन जी 3-4 ॾींहं FIR बि न पई थिए। पर ॾिसो तव्हां सॻियूं में चना बिरादरी जा 2 नौजवान जेके बेगुनाह आहिनि, मज़दूर हारी पंहिंजो पोरियत आहिनि, उनखे बिना जवाब सॻियूं पुलिस गिरफ़्तार करे सूबेदार SHO अली अकबर आलमानी जे चवण ते गिरफ़्तार करे उनखे बिना जवाब FIR 1 खां 2 FIR करे छॾियूं आहिनि, जंहिंजी असां GS पोरियत संगत जसकम परज़ोर मज़म्मत करे थी ऐं आला क़यादत खां पुछणु चाहे थी त छा जेको SHO केतिरनि ई क़तलनि में मुलविस आहे, केतिरनि ई ॾोहारनि खे जेको आहे सो पनाह ॾींदड़ SHO आहे, उनखे तव्हां सूबेदार में जेको आहे सो हाणे हिकु नाअहलीअ जो किरदारु अदा कयो आहे। असां आला क़यादत खां पुछणु चाहियूं था, जंहिं माण्हू खे जेल में हुजणु खपे, जंहिं माण्हू खे कुर्सीअ में ते विहण जो को बि जेको आहे हक़ु कोन्हे, उहो माण्हू जेको आहे सो कानून जो मालिक लॻो पियो आहे। असां पुछणु चाहियूं था आला क़यादत खां छा आहे हीअ तव्हां सिंध हुकूमत छा पई करे? हर जॻह ते जेके SHOs आहिनि या SPs आहिनि, उहे सिर्फ़ु ऐं वॾेरनि जूं जेको आहे सो ओताकुनि ते वञी दावतूं खाइनि था, पर जेको आहे त अवाम खे को बि रिलीफ नथा ॾियनि। असां चऊं था त फौरी तौर ते जना बिरादरी जे नौजवाननि खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में तव्हां जेको आहे सो हिंगोर जा खां हाईवे बंदि कंदासीं।